एक दफ़े कंहिं प्रेमी भगत साहब खां पुछियो, साईं भक्ति छाखे चइबो आहे, इहा कीअं कजे, कृपा करे असांखे खोले सम्झायो। भगत साहब फरमायो, प्यारा संतनि महात्मनि भक्ति 9 प्रकारनि जी चई आहे, पर ख़ासि करे 2 प्रकारनि जी चई वञे थी। हिकु प्राणायाम, ॿियो विष्णायाम। प्राणायाम खे हठ मार्ग चइबो आहे। प्राणायाम जी माना आहे पर अणनि खे रोके योग करण या शरीर खे शक्तियूं ॾेई नएले कर्म करण। हिन क़िस्म जी भक्ति योगी कंदा आहिनि। ही भक्ति करण तमामु कठिन ऐं सख़्तु आहे। ॿियो विष्णायाम। विष्णायाम खे सहज मार्ग चइबो आहे, जंहिंजी माना आहे धीरे धीरे विषया विष्णायन खे ऐं शरीर खे कंहिं बि तकलीफ़ ऐं शक्ति ॾियण खां सवाइ सहज सकालू नाम जपण। ही भक्ति वरी 2 प्रकारनि जी आहे। हिकु स्थूल भक्ति, ॿियो सूक्ष्म भक्ति। पहिरियों स्थूल भक्तिअ जा वरी केतिरा ई क़िस्म आहिनि, जहिड़ो कि मुख सां सचे साईं जी आराधना करणु, परोपकार करणु, ग़रीब मिसकिन ऐं बेवान जी शेवा करणु, मिठो ॿोलणु, सभ सां निवड़त सां हलणु, सच ते हलणु, पापनि खां किनारो करणु, सतगुरु दर जी शेवा करणु। अहिड़ीअ तरह आहिस्ते आहिस्ते कर्मनि खां किनारो करे शुभ कर्म करण खे अस्तूल भक्ति चइबो आहे। अस्तूल भक्तिअ सां बि परमात्मा पाए सघिजे थो। ॿियो सूक्ष्म भक्ति, बिना मुख ऐं बिना ज़बान जे कई वञे थी। हिन क़िस्म जी भक्तिअ खे वरली योगी कंदा आहिनि। आम संसारी माण्हुनि लाइ भक्ति करणु कठिन आहे, छाकाणि त हिन में मन खे एकाग्र करे ध्यान या समाधि में वेहणो पवे थो। हिन क़िस्म जी भक्तिअ में ॿाहिरीं आवाज़नि ऐं उज़वनि खां कमु कोन वरितो वञे थो। सूक्ष्म भक्ति कंदड़ योगीअ जे रोम रोम मां सतराम जो आवाज़ निकिरंदो आहे। अहिड़ो योगी सुतो रजो तमूर रोपी 3 गणनि खां मथे 4थे पद त्रिया पद में दाख़िल थिए थो। हू त्रिया में तद रूप थिए थो। इन मंज़िल खे सतपद या अमर पद, मुक्ति पद या सहज पद चइबो आहे। भक्ति हलंदे हिकु प्रेमी भगत साहब खां सवाल पुछियो, साईं ही जेवानेक प्रकारनि जे तापनि अग्नीअ जी तपत में तपी ऐं जली रहियो आहे। इन ई हरदीअ जी तपत ऐं जलन खे शीतल करण जो को उपाय ॾसियो। भगत साहब फरमायो, अबा ही जीवन 3 प्रकारनि जी तापनि जी तपत में जली रहियो आहे। इहे 3 ताप आहिनि, हिकु आदि, ॿियो व्याधि, टियों उपाधि। पहिरियों आदि, जेकी अचानक कुदरती दुख इंसान खे मिलनि था, जहिड़ो कि दुख लॻणु, धोखो खाइणु, हादसे में चोट पहुचणु, तिन खे आदि दुख या आदि ताप करे चइबो आहे। ॿियों व्याधि, जेकी शरीर जा दुख आहिनि, जहिड़ो कि बुखार, खंघि, सिल, मथे जो सूरु यानी शारीरिक बीमारियूं, तिन खे व्याधि दुख या ताप करे चइबो आहे। टियों उपाधि, इंसान खे जेकी मन जा दुख आहिनि, जीअं त आशा, तृष्णा, चिंता, मोह, ममता, काम, क्रोध ऐं लोभ, तिन खे उपाधि दुख या ताप चइबो आहे। हर मनुष्य जो हर 2-3 प्रकारनि जे तापनि जी तपत में तपी ऐं जली रहियो आहे। ततल हरदो जॾहिं ठरंदो, जॾहिं मनुष्य सत्संग रूपे सुरूर में टपी हणंदो, सत्संग में ततल हरदू शीतल थिए थो। तन ऐं मन जा सभु कष्ट ऐं कलेश काफ़ूर थी वञनि था। हकीमनि तबीबनि ऐं डॉक्टरनि वटि अहिड़ी का बि थधी मलम या दवा न आहे जा हरदी जी तापनि खे थधो करे। सॼे संसार में फ़क़ति सत्संग रूपे शीतल मलम आहे, जा मनुष्य जी हृदय जी जलन खे ठारे थी। सत्संग में इहा अमृत रूपी वर्खा आहे, जा हृदय जे 3 तापनि खे दूर करे थी। सत्संग माना आहे सचो संग या सचनि जो संग। सत्संग में संतनि जी मुख मां जेकी अमृत रूपे वचन निकिरनि था, से हृदय जी अग्नि खे विसाइनि ऐं वातावरण खे थधो कनि था। जेकॾहिं हिन संसार में संत न हुजनि त जेको सॼो संसार जली भस्म थी वञे, पर थोरे ते संत ई आहिनि, जिन जे करे ही संसार जो चरखो हली रहियो आहे। साईं कंवरराम साहिब जे मुख मथियां वचन ॿधी संगत जो हरदो ठरी बाग़बार थियो ऐं हिकु प्रेमी भगत साहब खां ॿियो सवाल पुछियो त साईं सत्संग रूपी सुरूर में टपी कीअं ॾिजे, याने सत्संग जो लाभ कीअं वठिजे। भगत साहब पंहिंजे प्रेमवाणी सां सम्झाईंदे चयो, सत्संग में नत नेम वञी 3 प्रकारनि जो अभ्यास करणु घुरिजे।
हिकु सरवन, ॿियो मनन, टियों नदियासिन। पहिरियों ॾाको सरवन आहे। सरवन जी माना आहे सतनि महात्मनि ऐं सतपुरुषनि जा वचन ध्यान सां ॿुधण ऐं उन ते अमल करण सां हृदय पवित्र थिए थो ऐं मन जी मलिनता दूर थिए थी। ॿियो मनन, मनन जी माना आहे हृदय में हंडाइण। जेकी वचन सत्संग में ॿुधजनि से हृदय में हंडाइजनि, इन्हनि ते गौर कजे ऐं वीचार कजे। टियों नदियासन, माना आहे अभ्यास करणु। हीअ आख़िरी ॾाको आहे। संतनि जा वचन ॿुधण ऐं उन्हनि खे हृदय में हंडाइण बैदि अमल में आणणा आहिनि। अमल करणु या अभ्यास करण खां सवाइ मंज़िल ते पहुची कोन सघिबो। चङनि जा चङा वचन ॿुधी उन्हनि खे वरी वरी मन में वीचारणु ऐं उन्हनि ते अमल करे जीवन गुज़ारणु मुक्तीअ जो मार्ग आहे। भगत साहब उपदेश जारी रखंदे वधीक फरमायो, ध्यान में वेहे नाम जपण सां ई अंदर जी ओंद दूर थींदी। जॾहिं अंदर मां अज्ञान रूपे अंधारो दूर थींदो तॾहिं ज्ञान रूपे दीपक ॿरंदो, पोइ साक्षात परमात्मा जो दर्शन थींदो। इन ई मंज़िल ते पहुचण सां जीव खे परम आनंद प्रभात थिए थो। इहो ॿुधी प्रेमी भगत साहब खां पुछियो, साईं संसारी माण्हू बि त संसार जा सुख माणे आनंद प्राप्त करे रहिया आहिनि। संसारी आनंद ऐं ईश्वरी आनंद में कहिड़ो फ़र्क़ु आहे? भगत साहब जवाबु ॾिनो, प्यारा आनंद टिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकु वशी आनंद, ॿियो भजना आनंद, टियों परम आनंद। जेके माण्हू संसारी सुख माणे रहिया आहिनि तिन खे वशी आनंद प्राप्त थिए थो। हिन क़िस्म जो आनंद किन बंगर आहे जंहिंसां मन खे सची ख़ुशी कोन मिले। जॾहिं हीउ मज़ो ख़तमु थी वञे थो तॾहिं दुख प्रगट थिए थो ऐं मन वसनाइनि जे प्यास में तड़पे थो। ॿिए क़िस्म जो आनंद आहे भॼननि जो भॼन कंदड़ जॻायो सो माणींदा आहिनि। हिन क़िस्म जे आनंद में हर दौर शीतल रहे थो ऐं मन जी मलिनता दूर थिए थी। टे क़िस्म जो आनंद आहे परम आनंद, जंहिंखे आत्मा आनंद या सच्चिदानंद बि चइबो आहे। हीउ आनंद सचा संत माणीनि था। जॾहिं आत्मा परमात्मा सां मिले हिकु थिए थी तॾहिं हिन खे साक्षात ब्रह्म जो दर्शन थिए थो ऐं ब्रह्म में लीनोलियन थी खेसि ब्रह्मानंद प्राप्त थिए थो। हीउ उहो आनंद आहे जंहिंमें जीव खे न बुख लॻे थी ऐं न उञ, न सर्दी न गर्मी, न दुख सताए थो ऐं न सुख जी परवाह थिए थी। जीव अखंड आनंद माणे अमर पद हासिल करे। भगत साहब फरमायो त पंहिंजो मनुष्य जनम अची शहनशाह सतगुरु साईं सतराम दास साहब जिन जे द्वार में गुज़ारियो त तव्हांखे का बि लह लोॾो न ईंदो ऐं हिन संसार मां तरी पार थी पवंदा।